अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधाजरक ने खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां ॾखण मां ख़बर शेकंदा हलूं। ॾखण में बदअमनी ख़िलाफ़ शहरी नौजवान एहतियात ऐं शहरी परमन रैली कढी निकिरी आया। ॾखण शहर में वॾी एलम पार्क खां परमन रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं ॾखण शहर जो अमन बहाल कयो जा नारा हया विया। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे ॾखण थाणे ते पहुची नौजवान एहतिजाज रिकॉर्ड करायो। पुरअमन रैली में एहतिजाज जी अॻवानी शहर जे नौजवान एहतिजाज जे अॻवाननि ज़हीर चांडियो, ख़ालिक ईसानी, सलमान सुमरो, रबनवाज़ मंगी, दुकानदार एसोसिएशन सिटी ॾखण जो सदर, समाजी वर्कर जमील अहमद शेख, समाजी वर्कर सलीम जियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उन बरक़रार कयो वञे ऐं चोरियूं जेके थियूं इहे वापसी करायूं वञनि। असां SSP शिकारपुर खां मुतालबो था कयूं जेके ॾखण शहर में चोरी थियूं या पसगिरदारीअ में थियूं उहे जेको आहे वापसि कराए ॾिनियूं वञनि ऐं अमन अमान बहाल कयो वञे। उन सिलसिले में असांजी अमन रैली आहे अलम पार्क खां वठी हाणे थाणे जॻह बि ठाहियूं, पर SHO सां बि मुलाक़ात कंदासीं त असांखे सिर्फ़ु अमन बहाल कराए ॾिनो वञे ऐं चोरियूं जेके थियूं उहे वापसि कराए ॾिनियूं वञनि। असांजो इहो ई मुतालबो आहे, कोन्हे रोज़ानो जेको आहे चोरी थियूं थियनि। अमन बहाल करण जे हवाले सां असांजा रोज़मर्रा जे मामूल बणियल ज़िंदगीअ में वधंदड़ बदअमनी जे ख़िलाफ़ु आहे। असां वटि हिते माण्हूअ जो जान माल तहफ़ुज़ में न आहे। रोज़मर्रा हिते ॿियूं चोरी कई थियूं वञनि, माण्हू मिसकिन माण्हू आहिनि, उनजी चोरी जेको आहे थी थी वञनि। असां इंतिहाई परेशान आहियूं। उन जे हवाले सां अॼु असां इहा रैली कई आहे त असां ॾखण शहर वासी पुरअमन क़ौम आहियूं ऐं उनजे भरपासे में चोरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। असांखे अमन खपे। असां अमन जे हवाले सां ॾखण SHO ॾे आया आहियूं त असांखे अमन तहफ़ुज़ फराहम करणु तव्हांजो का असांखे अमन ॾियो। साहब खां असांजो इहो मुतालबो आहे त हींअर जेके ॾखण जे शहर में कंटिन्यूअसली जेके बि वारदात थियूं आहिनि उहे जेको आहे त जल्द खां जल्द जेको आहे त वापसि कराए ॾिना वञनि ऐं अदरवाइज़ जेकॾहिं ॾखण शहर जो अमन बहाल न थियो त असां 48 घंटनि जो उन्हनि खे अल्टीमेटम ॾियूं था। 48 घंटनि जे अंदरि जेकॾहिं चोरियूं वापसि नथियूं कनि त असां मेन जेको हाईवे आहे उहो ब्लॉक कंदासीं। इहो ई असांजो मुतालबो आहे त असांखे अमन खपे ॾखणनि में। ॾींहों ॾींहुं राति ख़ाली न आहे, रोज़ चोरियूं बि थियनि। असां इहा ई रैली कढी आया आहियूं SHO साहिब खे अर्ज़ु करणु आया आहियूं त बाबा असांजो जेको आहे त ॾखण शहर में अमन खपे। पुरअमन रैली आहे असांजी। खां पहिरीं तव्हांजी महिरबानी। तव्हां साफ़ सां वापसि आहियो। तव्हांखे ख़बर आहे त ॾखण थाणे जी हद में हर नए ॾींहं ते जेको आहे चोरियूं थियनि पियूं। हर नए ॾींहं ते जेको आहे जेके ग़रीब माण्हू आहिनि, मज़दूर तबिके सां वास्तो रखंदा माण्हू, उन्हनि जे घरनि मां ज़बरदस्ती जेको आहे मियूं कढी वञनि पियूं। असां जेको आहे मुतालबो कयूं पिया SHO ॾखण खां, SSP शिकारपुर खां त फौरी तौर ते जेको आहे नोटिस वठी करे जेके असांजे ॾखण थाणे जे हद मां चोरियूं थियूं आहिनि उहे फौरी तौर ते वापसि कराए वञनि। ॿी सूरत में जेको आहे हीअ पुरअमन शहरी ईअं न थिए त रोडनि ते अची वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।